मुखे याद आ जी अज ही गुलड़न जड़ा नंढड़ा बारड़ा वेठान को वक्त अड़ो होंदो जो आऊं भी वेठो होंदोस ऐं उस्ताद मंजूर अली गाइंदो हो, पर मुखे या खबर को नहीं तो सुभाणे मां भी कोई एडो फनकार थींदुस। तो मुंजा भारो एकड़ो अर्जा तो जेके भी इते वेठल दोस्त आयो सुभाणे तहां मां वडा इंजीनियर थींदा, सुभाणे के डॉक्टर थींदा। पंहिंजी मेहनत कजो ऐं पंहिंजे मेहनत सां मञराइजो। मुखालफ़तूं तो थींदियूं रहंदियूं आहिनि, पर पंहिंजे मेहनत सां हर कंहिंखे मञाइजो। ऐं आउं हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त कामयाब उहो माण्हू आहे जंहिंजा सुठा दोस्त आहिनि, तो सुठा दोस्त रखजो। ऐं आख़िर में मां ही कॉल चई